नाज़रीन, कंदाकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदाकोट प्रेस अॻियां कोशिन कुरैशी जे बिला जवाज़ खंभण ख़िलाफ़ जस्कम जो एहतिजाजी धरणो जारी। तफ़सील मूजिब कंदाकोट में जस्कम चेयरमैन जे भाउ सनान कुरैशी खान जे बिला जवाज़ घर मां राति जो खंभे गुम करण ख़िलाफ़ जीए सिंध क़ौमी महाज़ तरफ़ां कंदाकोट प्रेस अॻियां सुबुह सवेरे खां कारकुननि तरफ़ां एहतिजाजी धरणो जारी। एहतिजाज दौरान अॻवाननि वाली ॾिनो सिंधी, हफ़ीज़ सिंधी, इम्तियाज़ कलवड़, बशाम सिंधी, शाहिद शाह, आफ़ताब लाशारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे भाउ कोशिन कुरैशी खे घर जे चादर ऐं चौधारी जो तस्दीक़ पेमाल कंदे बिला जवाज़ खंभे गुम करणु सिंधी अवाम मथां वार आहे। असांजे परअमन सियासत खे रियासत हथ सां तशदुद करे रही आहे। असीं परअमन सियासत ऐं हक़ घुरी रहिया आहियूं ऐं असांखे मजबूर कयो पियो वञे त असीं गोलियूं हलायूं, पर असां रहबर GM सैद जे सॾियल राय अदम तशदुद वारी नारे हेठि सियासत कंदा रहंदासीं। छा असांजे शागिर्दनि खे बेगुनाह घरनि मां ज़ोरी खंभे गुम कयो पियो वञे? छा असांखे हक़ ॻोल्हण जो हक़ न आ? छा असीं धारनि ऐं रियासत मुल्क जे बल्दिया टाउन ख़िलाफ़ आहियूं? असांखे उन जी सज़ा ॾिनी पई वञे। असीं परअमन एहतिजाज जारी रहंदो ऐं जल्द कोशिन खे बाज़ियाब कयो वञे।